हाणे धरती माता जानकी माता जी माता है, उनके पतो आहे कि असांजा दामाद बाबू भगवान रघुनाथ हैं कि सीता जी जो विवाह कैसां थींदो, श्री राम जी सां थींदो। त हाणे उन ई पकड़े रखियो अहिड़ो जोर सां कि 10,000 छा 10 लख अची वञनि तॾहिं बि न खणी सघनि, अहिड़ी हालत थी वई। अब बचपन में हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, सीता माता खेॾे पई, पोइ हिकु हथ में धनुष खणी किनारे रखी छॾियो। अरे इहो जनक महाराज ॾिसी वरितो कि जंहिंखे सैकड़ो माण्हू मिली करे नथा खणी सघनि, उहो हिन नंढी सी बालिका धनुष खणी करे ईअं रखियो। मतिलबु मुंहिंजी जेकी न्याणी आई आहे साधारण कोन्हे, इन में कोई देवीय शक्ति आहे। तंहिंजे करे हुनजे मन में वीचार आयो त मां शादी बि उन सां ई कराईंदुमि जेको अहिड़ो वीर हुजे, उहो बि धनुष खणी सघे, तॾहिं त जोड़ी ठहंदी। अहिड़ा स्वयंवर कया वेंदा। तॾहिं खां जनक महाराज जे मन में इहो वीचार आयो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे।